ख़बर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल मौजूब। दादू मां रिपोर्ट करे रहा ब्यूरो जे वासिफ़ आज़ाद सूमरो। दादू ए सेक्शन थाणे जी हद मॉबलिंग फ्रेंचाइज़ ऑफिस मां सिम कढण आयल केटी जतोई जा रहवासी ॿ ॼणा हिकु मोटरसाइकिल ते वेठल ॿियो मॉबलिंग ऑफिस मां सिम कढण लाइ अंदरि वियो। अचानक सिविल कपड़नि ऐं बूट बदल मॉबलिंग ऑफिस ॿाहिरां मोटरसाइकिल ते वेठल बेगुनाह केटी जतोई जो रहवासी अलवरायो मशहूरी खे खंभे खणी विया। बाद साॻियो ई सिविल कपड़नि में बूट बदल मॉबलिंग फ्रेंचाइज़ अॻियां बीठल मोटरसाइकिल कढण जी कोशिशि कई त मीडिया संदन जी रिकॉर्डिंग कई त सिविल कपड़नि ऐं बूट बदल मीडिया खे गारगन कयो रवानो थी वियो। दादू ख़बर नथी पवे त बूट बदल फोरू हो या पुलिस एहलकार हुयो। दादू जांच बाद मालूम थियो त वुमेन प्रोटेक्शन सेल थाणे जो पुलिस एहलकार अमीर बख्श शाहानी ॿुधायो पियो वञे। दादू पुलिस जी अहिड़े अमल ते दादू जे सियासी समाजी शहरनि हल्कनि सिविल कपड़नि ऐं बूटू बदलनि सां शहरी माण्हुनि खे खंभण या गिरफ़्तार करे उन्हनि खे थाणनि में वाड़े उन्हनि ते तशदुद करे रक़मूं उगाइण बाद आज़ादु कयो वञे थो। पुलिस जे अहिड़े अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे IG इंडिया जी हैदराबाद खां मुतालबो करियूं था त वर्दी में माण्हुनि खे गिरफ़्तार करण बजाए सिविल कपड़नि ऐं बूट ॿधी माण्हुनि खे गिरफ़्तार करण वारो सिलसिलो बंदि कयो वञे।